जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि छप्पन भोग घर में कीअं ठाहिजे, उहो बि बिना थूम बसर जे और घटि में घटि टाइम लॻे। कुझु टिप्स और ट्रिक्स सां मां तव्हांखे ॿुधाईंदसि त घटि टाइम में असां छप्पन भोग घर में कीअं ठाहियूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। छप्पन भोग जी शुरुआत कंदासीं असां मिठाइयुनि सां। मिठाइयूं ठाहिणियूं आहिनि त हिकु पैन खणंदासीं, उन में विझंदासीं 2 कोप खीर, 1 कोप खंडु, 1 कोप विझंदासीं इन में मिल्क पाउडर। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। इन खां पोइ इनखे रखंदासीं गैस ते और इनखे बॉइल कंदासीं। गॾु विझंदासीं नंढा फोटा। जीअं रेबड़ीअ जी कंसिस्टेंसी अची वेंदी त इन मां थोरो सो असां कढी वठंदासीं। उन खां पोइ इनखे चङी तरह पकाइणो आहे। इन मां ठहंदो माओ, हे घाटो थींदो वेंदो। ॾिसो, हे घाटो थी वियो आहे। हाणे इनखे 3 हिस्सनि में विराईंदासीं असां। हाणे हिकु हिस्से में मां विधो आहे नारियल चूरो। 4 चमचनि जे क़रीब नारियल चूरो विझणो आहे। थोरो सो गुलाबी कलर विझंदासीं और इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। सो हे चङी तरह मिक्स थी वियो आहे। इनखे लाहे रखंदासीं असां। और 2 जेके पार्ट्स मां अलॻि करे रखिया हुआ, हिकु में विझंदासीं कोको पाउडर। कुझु माण्हू कोको पाउडर जो इस्तेमालु न कंदा आहिनि, त तव्हां उन जॻह ते प्लेन ई रखिजो। 2-3 मिंट मिक्स करे इनखे सिजाईंदासीं और गैस बंदि करे छॾींदासीं। हाणे जेके असां पहिरियों गुलाबी ठाहियो हो, जंहिंमां असां नारियल जा लड्डू ठाहींदासीं, त नंढा नंढा बॉल ठाहे इनखे नारियल चूरे में डिप करिणो आहे। इहो असां नारियल जो लड्डू ठही वियो। जेको कोको पाउडर वारो मिक्सचर ठाहियोसीं, उन मां असां नंढियूं चौरस बर्फ़ियूं ठाहींदासीं। उन जे मथां हिकु बादामी या काजू लॻाईंदासीं। और जेको प्लेन पार्ट रखियो हो, उन मां असां ठाहींदासीं अच्छा मोदक, मावा मोदक। थोड़ा मोदक ठाहिण खां पोइ अञा थोरो पार्ट मां रखियो आहे, जंहिंमां असां प्रागड़ी ठाहींदासीं। त हे 3 मिठाइयूं असांजूं रेडी थी वियूं आहिनि। और हिकु शुरूअ में असां रबड़ीअ जे लाइ थोरो सो कढी रखियोसीं, उन में ड्राई फ्रूट विझंदासीं। हाणे हिकु बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं असां मैदो। मां हिते 2 कोप मैदो खयो आहे। उन में तेल विझंदासीं 4 खां 5 चमचा। चङी तरह मिक्स करे इन में विझंदासीं पाणी। अटो ॻोहे करे इनखे हाणे 2 हिस्सनि में विराईंदासीं। इहो अटो फिको आहे, त हिकु पार्ट में विझंदमि मां जीरो ऐं लूणु। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। टाइम बचे इन जे करे मां हिकिड़ो ई अटो ॻोयो आहे। हाणे हिकिड़ो फिको पार्ट आहे, जेको फिके पार्ट मां नंढियूं नंढियूं चाणियूं कंदासीं। लॻभॻि 14 चाणियूं ठहंदियूं उन मां नंढा नंढा सन्ना फुल्का बिल्कुलु वेलणा आहिनि, जेतिरो सन्नो वेले सघियो। हाणे हिकिड़ो फुल्को खणंदासीं, उन ते लॻाईंदासीं तेल। तेल लॻाइण खां पोइ उन जे मथां विझंदासीं असां मैदो। मथां हिकु ॿियो फुल्को रखंदासीं। ईअं 7 लेयर ठाहींदासीं। फुल्को, तेल, मैदो, वापसि फुल्को। ईअं 7 जा मां 2 सेट ठाहिया आहिनि। हिकु मां असां ठाहींदासीं खाजा। खाजा हिकु स्वीट आहे और उन सां गॾु हिकु सिंधी स्वीट ठाहींदासीं, ॿी असां प्रागड़ी, जंहिंमां खाजा ठाहिणो आहे। ॾिसो, हिन तरह रोल करिणो आहे इनखे। खाजा जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, जेका मां पंहिंजे ॿिए चैनल हुनर मुस्कान का ते विधी आहे, त ज़रूरु चेक कजो। इन तरह इनखे चिपकाईंदासीं पाणी लॻाए करे। जीअं तरण जे टाइम ते खुले न। थोरो सो रोल कंदासीं। इन खां पोइ इनखे पीसिस में असां कट कंदासीं। अधु इंच जी गैप ते असां रोल्स कट कंदासीं। इहे थोरो सो प्रेस करे ये खाजा तैयार थी आहे। हाणे जेको असां थोरो सो फिको माओ बचो हो, उन में मां थोरो ड्राई फ्रूट विधो आहे। इनखे मिक्स कंदासीं और इहो असां प्रागड़ीअ लाइ यूज़ कंदासीं। त जेके 7 लेयरनि जो मां ठाहियो, उनखे 4 हिस्सनि में विराइणो आहे। और हिकु हिकु पीस में हिन तरह असां माए खे भरींदासीं। चङी तरह पैक करिणो आहे, जीअं तरण जे टाइम ते इहो खुले न। इहे सभु रेसिपीज़ जेके आहिनि मां पंहिंजे चैनल ते विधियूं आहिनि, ज़रूरु उते चेक कजो। इन्हनि सभिनी खे हाणे तरींदासीं असां। बिल्कुलु धीरे बाहि ते तरणो आहे, तेज़ बाहि ते न तरींदासीं। ये थधा करण लाइ रखंदासीं। तेसिताईं हिकु तार जी चाशनी ठाहींदासीं 2 कोप खंड में।
हिकु कोप पाणी विझी टकाए करे हिकु तार जी चाशनी ठाहे करे उनखे यूज़ करिणो आहे। उन में प्रागड़ी ऐं खाॼा खे ॿोड़ींदासीं। ॾिसो असांजो हिकु मिक्सचर ठाहे करे उन मां असां रबड़ी ठाहीसीं, नारेल जा लड्डू ठाहियासीं, रसगुल्ला, रसमलाई और रसमलाई केक, इहे टई जेके आहिनि मां हिकु ई वीडियो में विधा आहिनि, जंहिंजी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। उन खां पोइ चॉकलेट बर्फ़ी, मलाई पेड़ा, खाजा, मिठियूं शयूं थी वियूं। हाणे असां ठाहींदासीं नमकीन शयूं। अचो त नमकीन शयूं ठाहिण चालू था कयूं पिया। उन जे लाइ खणंदासीं असां बॉइल पटाटा, उन्हनि खे चङी तरह मैश करे मां टिनि हिसनि में विरायो आहे। टिनी में विझंदासीं लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च। हिकु हिसे में मां विझी रही आहियां गरम मसालो, थोरो सो कॉर्न, साओ मसालो। इन मां असां कटलेट ठाहींदासीं त इन में ब्रेड विझंदासीं थोरी सी, इनखे मिक्स कंदासीं। ॿिए मिक्सचर जे लाइ असां ठाहींदासीं वड़ा, त उन जे लाइ हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं और जीरो, करी पत्तो, सावा मिर्च, थोरी सी हैड, तेल विझी इनखे गरम करे इन जो तड़को लॻाईंदासीं। इनखे मिक्स कंदासीं, कॾहिं साओ मसालो बि विझंदासीं। इहो असांजो वड़नि जो मसालो तयारु थी वियो आहे। जेको टियों हिसो बचो उन में विझंदमि मां गरम मसालो, आमचूर पाउडर, साओ मसालो, पीज़, मुङेरा, सावा मिर्च, थोरो सो बेसण। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इहो असांजो समोसनि जो मसालो तयारु थी वियो आहे। हे मां वड़नि जे लाइ बॉल्स ठाहिया आहिनि और इहे कटलेट जे लाइ। इन्हनि खे फ्राए करे वठंदासीं। त कटलेट त डायरेक्ट फ्राए थींदियूं, पर वड़नि जे लाइ असांखे ठाहिणो पवंदो बेसण जो गोल। त बेसण जो पाणी, उन में थोरो सो सोडा विझी करे ऐं लूणु विझी असां बैटर ठाहींदासीं और उन मां वड़ा तरींदासीं। साॻे ई बेसण मां असां थोरा आलू जा पकोड़ा बि ठाहींदासीं। इहा बि हिकु असांजी डिश ऐड थी वेंदी। हाणे जेको असां नमकीन रखियो होसीं, अटो मैदो जंहिंमें जीरो मिलायो होसीं, इनखे वेलींदासीं और ॿिनि हिसनि में विराईंदासीं। थोरो सो पाणी लॻाए करे कोन ठाहे समोसो ठाहींदासीं। समोसे जो जेको असां मिक्सचर ठाहियो होसीं और समोसे जी शेप ॾींदासीं। और इन्हनि समोसनि खे असां तरींदासीं। हाणे बिल्कुलु धीरे बाहि ते तरणो आहे, जीअं इहो कुरकुरो और क्रिस्प बि थिए। साॻो ई मैदो खणंदासीं, उन मां हिकु वॾो फुल्को वेले करे उन जूं लंबियूं पटियूं ठाहींदासीं। लंबियूं पटियूं ठाहिण खां पोइ जेको कटलेट जो जेको असांजो आलू आहे उहो खणंदासीं, उनखे रोल करिणो आहे और उन मां इहे रोलर्स ठाहींदासीं। इनखे बि फ्राए करिणो आहे बिल्कुलु धीरे बाहि ते। थोरो सो वापसि हाणे मैदो खणंदासीं, उन में विझंदासीं कारा मिर्च। इन मां असां मठरियूं ठाहींदासीं। तव्हां चाहियो त इन में थोरी जाण बि विझी सघंदा आहियो। इनखे वेलींदासीं और कुकी कटर सां इनखे शेप ॾींदासीं गोल। इहे फुंडनि न, इन जे लाइ असां फोक जो इस्तेमालु करे इन में होल्स कंदासीं और धीरे बाहि ते इनखे तरींदासीं। हाणे ठाहींदासीं असां कचौड़ियूं। त असां हिते समोसनि वारे मिक्सचर जो इस्तेमालु कयो आहे। ॾिसो हिकु ई मिक्सचर मां केतिरियूं शयूं ठही सघंदियूं आहिनि। त साॻो ई असां समोसनि जो मिक्सचर यूज़ करे असां इन मां नंढियूं नंढियूं कचौड़ियूं ठाहींदासीं। मसालो भरे करे इनखे वेलींदासीं असां। इहे कचौड़ियूं तयारु थी वियूं। हाणे इनखे असांखे करिणो आहे फ्राए। बिल्कुलु धीरे बाहि ते फ्राए कंदासीं जीअं क्रिस्पी ठहनि। इहे असांजूं नमकीन शयूं तयारु थी वियूं आहिनि। समोसो, कचौड़ी, मठरी, कटलेट, आलू जो पकोड़ो, बटाटा वड़ा और हुन सां गॾु रोल। चांवर रखिया आहिनि मां हिते, पूरियूं नॉर्मल अटो ॻोहे करे उन में लूणु विझी पूरियूं ठाहियूं आहिनि। इडलीअ जे बैटर मां हिते डोसो ठाहियो आहे और फिलिंग में मां बटाटा वड़ा जो आलू विधो आहे। फुल्को रखियो आहे। उन सां गॾु मां हिते रखियो आहे आलूअ जो पराठो और पकवान।
सिंधी पकवान। रसमलाई केक भी रखियो आहे मां छप्पन भोग में। इहो कीअं ठाहिजे इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, जंहिंमें तव्हांखे रसगुल्लो कीअं ठाहिजे, रसमलाई कीअं ठाहिजे और रसमलाई केक कीअं ठाहिजे उन जी रेसिपी आहे, त ज़रूरु चेक कजो। इन खां पोइ मां हिते रखियो आहे इडली, फ्राई इडली, सांभर और चटनी। त पहिरियों इडली खे ठाहे करे उनखे डीमोल्ड कंदासीं। हिकु त इडलियूं रखंदासीं असां छप्पन भोग में। ॿियो इडलियूं थधियूं थी वेंदियूं त उन्हनि खे कटे करे असां फ्राई कंदासीं, त इहे फ्राई इडली थी वेंदी। और उन सां गॾु असां सांभर ऐं चटनी गॾु रखी आहे। तेज़ बाहि ते फ्राई कंदासीं इनखे। इडलीअ जे बैटर मां हिते डोसो ठाहियो, जीअं मां ॿुधायोमांव। उन में फिलिंग जेका आहे मां आलू वड़े जी विधी आहे। त हीअ असांजी थाली हिकु तयारु थी वई आहे। बि गॾु सांभर ऐं चटनी रखी आहे, तरियल इडली और नॉर्मल इडली। हाणे ठाहींदासीं असां भाॼियूं। त भाॼियूं ऐं दाल मां नॉर्मली ठाहे रखी आहे, टमाटा विझी जीअं दाल बॉयल कबी आहे तीअं। और भाॼियुनि जे लाइ असां हिकु तई खणंदासीं, उन में तेल, जीरो, कड़ी पत्तो, थोरा सा सावा मिर्च विझजनि। और हिन में 5-6 टमाटा पीसे विधा आहिनि। सुका मसाला विझंदासीं हिन में, हैड, ॻाढ़ा मिर्च, दाणा ऐं लूणु। इनखे चङी तरह मिक्स करे थोरो सिजाईंदासीं। इन मां अधु मसालो अलॻि कयो आहे मां। हाणे जेको अधु मसालो बचंदो उन में मां विझंदसि छोला। त उन खां पहिरियों थोरो सो नारियल चूरो विझंदमि, 1 चमिचो, और गॾु बॉइल कयल छोला विझंदमि। इनखे चङी तरह मिक्स करे सिजाईंदासीं। इहा असांजी छोलनि जी हिकु भाॼी तयारु थी वई। और ॿियो मसालो जेको मां अधु अलॻि कयो उन में मां विझंदमि आलू और मटर आलू जी भाॼी ठाहींदमि इन मां। त इनखे चङी तरह मिक्स करे सिजाईंदासीं। थोरो सो पाणी विझी करे पकाईंदासीं। त हीअ असांजी भाॼी ॿी तयारु थी वई। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल और सूजी विझी करे सूजीअ जो सीरो ठाहींदासीं। सूजीअ जो सीरो कीअं ठाहिजे उन जी बि लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी थी मां, ज़रूरु चेक कजो। सूजीअ खे भुञी करे इन में नंढा फुटा विझंदासीं। इन खां पोइ पाणी विझंदासीं इन में, कलर विझंदासीं इन में थोरो। चङी तरह मिक्स करे पहिरियों सिजाईंदासीं, वरी खंडु विझी वरी सिजाईंदासीं इनखे। इहो असांजो सूजी जो सीरो तयारु थी वियो आहे। इन में थोरो सो मथां ड्राई फ्रूट विझंदासीं। त हिते मां आलू मटर जी भाॼी, छोलनि जी भाॼी और सीरो रखियो आहे। गॾु उन सां मां हिकु दाल बि ठाही आहे। हिते मां चिप्स तरी आहे, उन सां गॾु तरियल पटाटा और तरियल भिंडियूं रखियूं आहिनि। छप्पन भोग में हाणे रखियो आहे असां ॾही, मिल्क रोज़, लस्सी, ॾुध यानी छाछ, ॾही बूंदी ऐं गॾु रखियो आहे मखण। मखण में थोरी सी खंडु विधी आहे। मिठी शइ में असां हिकु ॿी शइ ऐड कंदासीं, जंहिंखे चइबो आहे जलेबी। त हाणे जलेबी ठाहिण लाइ असां मैदो खणंदासीं, उन में विझंदासीं ॾही, बेकिंग पाउडर, कलर विझंदासीं इन में थोरो सो ऑरेंज कलर। पाणी विझी करे बैटर ठाहींदासीं। बैटर जेको आहे थिक हुअणु खपे। चङी तरह मिक्स करे ॾिसो, इहो बैटर जेको आहे डार्क हुअणु खपे। इनखे असां पाइपिंग बैग में या कंहिं बि खीर जी पॉलीथिन जीअं थी उन में भरे करे असां जलेबीअ जी शेप ॾींदासीं और अहिड़े नमूने जलेबियूं ठाहींदासीं।
जलेबी ठहण खां पोइ इनखे हिकु तार जी चाशनी में विझणो आहे। जेका असां पहिरियों चाशनी ठाही हुईसीं उन जो ई इस्तेमालु कंदासीं, जंहिंमें असां प्रागड़ी और खाजा विधा हुआसीं। त जीअं इहे जलेबियूं फ्राई थी वेंदियूं त इनखे चाशनी में विझंदासीं। चाशनी गरम हुअणु खपे। कुझु सेकेंड जलेबी जेका आहे चाशनी में रखी इनखे पोइ कढंदासीं असां। चङी तरह डिप कंदासीं। पहिरियों चाशनी एब्जॉर्ब थी वेंदी त जलेबी असां कढी वठंदासीं। जलेबी जो जेको बैटर बचंदो उन मां असां ठाहींदासीं थोरी सी बूंदी। बूंदीअ में बेसण पवंदो आहे, पर हिते असां मैदे जी बूंदी ठाहे रहिया आहियूं। त थोरो सो बैटर खणंदासीं। इहे परफेक्ट न आहिनि, पर हिकु इहे मां ऐड करण जे लाइ इन मां बूंदी ठाही आहे। तव्हां चाहियो त बेसण मां बि ठाहे सघंदा आहियो। हिते जलेबी कढी वठंदासीं। ॾिसो चाशनी चङी तरह एब्जॉर्ब थी वई आहे। बूंदी खे बि ठाहे करे चङी तरह क्रिस्प थी वञे त उनखे कढी करे चाशनी में विझंदासीं। त इहे मिठाइनि में असांजी बूंदी और जलेबी बि ऐड थी वई। कुझु सेकेंड रखंदासीं, इन खां पोइ इनखे कढी वठंदासीं असां। त असांजी मिठाइनि में हाणे असां जलेबी बि ऐड कई आहे। उन सां गॾु मां हिते रखियो आहे मुरबो, प्रागड़ी, रसमलाई और हिकु असां ॿियो हिन में ऐड कंदासीं हाणे पान। त पहिरियों पान जो पत्तो खणंदासीं, उनखे धोई करे उनजे मथां रखंदासीं गुलकंद, गुलाब जा गुल और इनखे फोल्ड कंदासीं। तव्हां चाहियो त हिन में सौंफ बि विझी सघंदा आहियो, पर जेको गुलकंद आहे हुन में सौंफ वग़ैरह सभु पियल आहे। त मां हिते इन जे करे गुलकंद ऐं सिर्फ़ु गुलाब जूं पतियूं विधियूं आहिनि। इनखे चङी तरह फोल्ड कंदासीं। फोल्ड करण खां पोइ इन मथां रखंदासीं हिकिड़ो लौंग, इहो असांजो पान बि तयार थी वियो आहे। छप्पन भोग जी हिकु थाली में मां हिते रखियो आहे चॉकलेट। इहे घर जा ठहियल चॉकलेट आहिनि। अगरि तव्हांखे स्किप करणो हुजे त तव्हां चॉकलेट स्किप करे सघो था पिया। उन सां गॾु ड्राई फ्रूट में काजू, बादाम, किशमिश, अखरोट, कतल ऐं आंवला रखिया आहिनि मां। उन सां गॾु बूंदी और फ्रूट रखियो आहे। इहो असांजो छप्पन भोग तयार आहे। घर जो ठहियल छप्पन भोग, मिठो, नमकीन सभु शयूं असां घर में पंहिंजे हथ सां भॻवान जे लाइ ठाहियूं आहिनि। मूंखे ख़ुशी थी थिए ॾाढी त इहो छप्पन भोग मां घटि समय में पंहिंजे घर में पाण पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। त तव्हां मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। हिन वीडियो लाइ मां जाम महिनत कई आहे, त ज़रूरु कमेंट कजो और ॿुधाइजो इहो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।